पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म चवंदो हुयो त एहतिसाब थींदो पर ही त इंतकाम आहे। रायविंड जे वज़ीर आज़म के सज़ा बावजूद ॿाहिरि मोकिलियो वञे थो। इहा कहिड़े क़िस्म जी मज़ाक आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे दोस्तनि ते इल्ज़ाम लॻे थो त उहे जेल नथा वञनि। मुल्क में एहतिसाब जो ॿिटो निज़ाम आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म ते पाण ते बि इल्ज़ाम लॻे त कुझु बि न थिए। मुख़ालिफ़ धुर जो अॻवान सिंध जो हुजे त उहो जेल में हूंदो। हुन चयो त असां हुकूमत किराइण लाइ केॾांहुं बि न पिया वञूं, अवाम पाण हुकुमराननि खे लतूं हणी कढंदो। हुन चयो त हुकुमराननि खे अवाम जो अहसासु नाहे। आम पाकिस्तानी ॾुखई परेशानी जी हालतुनि मां गुज़री रहियो आहे। मईशत बाबति ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, जंहिं मां लॻे थो वज़ीर आज़म जो तालुक़ु अवाम सां नाहे। हुन चयो त हुकूमत खे ख़बर ई नाहे त आम माण्हू शागिर्द पोरियत हारी आबादगार ऐं मज़दूर कहिड़नि हालतुनि में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सिलेक्टेड वज़ीर आज़म खे अवाम जी परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि जो अहसासु ई नाहे। हुन चयो त वज़ीर आज़म चवे थो त ॾुखियो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। वज़ीर आज़म जी ATMs लाइ ॾुखियो वक़्तु ज़रूरु ख़तमु थियो हूंदो। आम माण्हुनि लाइ त हर ईंदड़ ॾींहुं गुज़िरियल ॾींहुं खां ख़राबु हूंदो आहे।